सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ जे सिलसिले में अॼु पाण मौजूदा बलोचिस्तान मां मिलियल हिकु क़दीम माग दम्बे सादात ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। कोयटा खां 10 मील परे कलात ॾांहुं वेंदड़ रस्ते ते सिंधु सभ्यता जे वारसनि जी हिकु अहम बस्ती दम्बे सादात मिली आहे, जंहिंजी 1942 में आसारे क़दीमा जे हिकु माहिर स्टुअर्ट पिगट खोटाई कराई। दम्बे सादात में ज़मीन जे असुल सतह ताईं खोटाई कराई वई, जितां आबादीअ जा 3 तह मिलिया आहिनि। आख़िरी तह मां आला क़िस्म जे मिटीअ जा बर्तन मिलिया आहिनि। मथिएं तह मां हिकु चबूतरो मिलियो आहे, जंहिंजे बुनियाद जी कुंड में पथरनि सां तइमीर थियल हिकु तहखानो मिलियो आहे, जितां हिकु देवी जी मूर्ति मिली आहे। मूर्ति हिकु नंढड़े प्लेटफार्म ते नस्ब थियल आहे, जंहिं मुतालिक़ चयो थो वञे त इहा ज़ोब देवी जी मूर्ति आहे। हिन दड़े जी खोटाई में मालूम थिए थो त हितां जा माण्हू घर ठाहे रहंदा हुआ। संदन घर नंढनि नंढनि कमरनि ते मुश्तमिल हुआ, जिन जी अंदरूनी डिघाई ऐं वेकिराई आमतौर 10 ऐं 7 फुटनि जे वेझो हूंदी हुई। संदन घरनि जे पीढ़ में पथर इस्तेमालु थियल हूंदो हो ऐं मथे ओसारी मिटीअ जे सिरुनि जी थियल हूंदी हुई। किथे किथे पथर बि इस्तेमालु थियल हूंदो हो। संदन घरनि जे कोठियुनि में आमतौर पथरनि जो फर्श लॻल हूंदो हो ऐं हर कमरे जे हिकु कुंड में चुल्ह पिणु ठहियल हूंदी हुई। शहर जी रिथाबंदी सिंधु सभ्यता जे ॿियनि बस्तियुनि वांगुरु आला क़िस्म जी न हुई। शहर जूं घिटियूं सोढ़ियूं ऐं ॾिघियूं फिजियूं हूंदियूं हुयूं। घरनि में अनाज कठे करण लाइ मिटीअ जा बर्तन बि मिलिया आहिनि। उनखां सवाइ घरनि मां शराब ठाहिण जा बर्तन, प्याला ऐं गिलास पिणु जजे तइदाद में मिलिया आहिनि, जेकी ॾाढी सुठी मिटीअ जा ऐं आला नमूने जी कारीगरी सां ठहियल आहिनि। इन्हनि बर्तननि खे सुहिणनि रंगनि ऐं चिटनि सां सिंगारियो वियो आहे। उतां हिकु खीर मापण जो थांव पिणु मिलियो आहे। दम्बे सादात में मिलियल मिटीअ जा इहे बर्तन ख़ासि ध्यानु लहणनि जिन ते अखरनि जूं निशानियूं मिलियूं आहिनि। अहिड़ा ई निशान कोयटा जे क़दीम मागनि में मिलियल थांवनि ते पिणु मिलिया आहिनि। ही निशान रूमी हर्फ़े हिजाजी VWAT ऐं ॿियनि हर्फ़नि जहिड़ा आहिनि। इहे अखर कचनि थांवनि ते काठी या कंहिं ॿी नुक़दार शइ सां लिखियल आहिनि, जेकी उन्हनि थांवनि जे मालिकनि जूं ख़ासि निशानियूं मालूम थियनि थियूं। दड़े जे खोटाई मां ट्रामे ऐं कुठ जा औज़ार मिलिया आहिनि ऐं संदन ॿिया औज़ार घणो करे हॾनि, पथरनि, चकमकी पहणनि ऐं सिलेट जहिड़े नरम पथरनि मां ठहियल आहिनि। उतां सिपुनि ऐं पथरनि जा सादा मणिया बि मिलिया आहिनि। दम्बे सादात जा माण्हू अनाज अॼुकल्ह जे माण्हुनि वांगुरु पीअंदा कोन हुया, पर उनखे पथर जे उखरियुनि में कुटे इस्तेमालु कंदा हुआ। संदन घरनि मां रिढुनि ऐं ॿकरियुनि जूं काफ़ी हॾियूं मिलियूं आहिनि, जंहिंमां मालूम थिए थो त हू उन्हनि जानवरनि जो गोश्त खाधे तौरु इस्तेमालु कंदा हुआ। संदन मुख्य धंधो हारपो हुयो। उनखां सवाइ वापारु करणु ऐं माल चारणु बि संदन किर्त में शामिलु हुयो। दड़े जी खोटाईअ मां मिटीअ जा ठहियल बुत ऐं मूर्तियूं काफ़ी अंदाज़ में मिलियूं आहिनि, जेकी माता देवी जूं मूर्तूं मालूम थियनि थियूं या धरती माउ जूं मूर्तूं मालूम थियनि थियूं, जिन जे गिचियुनि में मणियनि जा हार पियल आहिनि ऐं उन्हनि जा वार चेल्ह ताईं लड़कंदा आहिनि। माता देवी जे मूर्तियुनि खां सवाइ कुहनि मां ढगनि ऐं घोड़नि जा मुजस्मा पिणु मिलिया आहिनि। माहिरनि जे चए मुताबिक़ ही घोड़नि जी क़दीम शिकल आहे, जेका नंढे खंड में अॼु ताईं न मिली आहे। उन करे मालूम थिए थो त दुनिया में
पहिरियों दफ़ो घोड़ा दंबे सादात वारनि पालिया हुआ। दंबे सादात जे चौधारी हिकु कोट जा आसार मिलिया आहिनि जेकी शायदि उतां जे रहवासियुनि शहर जे हिफ़ाज़त लाइ अॼु हुजे। हितां मिलंदड़ वाक़ियात मोहनजोदड़ो जे रहवासियुनि जी मिलंदड़ वाक़ियात सां काफ़ी हद ताईं मुशाबत रखे थी। अहिड़ी तरह हीअ बस्ती सिंधू सभ्यता जे शहरी तमदुन जे वारसनि जी हिकु अहम बस्ती आहे जेका बलोचिस्तान जे कोयटा माथिरी में मिली आहे। महिरबानी दोस्तो।